अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। स्कूल एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध तरफ़ां सिंध जे नौजवाननि जे लाइ हिकु दफ़ो ॿीहर जूनियर साइंस टीचर PPS 14 स्कूल एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट में टीचिंग जो जॉब्स अनाउंस थी चुकियूं आहिनि। ही जॉब्स जेको आहे पूरे सिंध जे कैंडिडेट्स जे लाइ आहे, हिन में अप्लाई करे सघनि था। जीअं तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो त सखर IBA जी जेका टेस्टिंग एजेंसी आहे उनखे ही प्रोजेक्ट ॾिनो वियो आहे। लास्ट टाइम बि टीचिंग जेके जॉब्स हुयूं मेरिट ते ई भर्ती थियूं, त हीउ हिकु दफ़ो ॿीहर जूनियर साइंस टीचर जूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। पूरे सिंध जा कैंडिडेट हिन में अप्लाई करे वधीक मां वधीक फ़ाइदो हासिल कनि। त ही तव्हां ॾिसी रहिया आहियो स्क्रीन ते जूनियर साइंस टीचर जी PPS 14 जी जॉब अपॉर्चुनिटी आहे ऐं जंहिंमें टोटल पोस्ट 1237 पोस्ट आहिनि। इन में जेको आहे साइंस ग्रेजुएट हैविंग 50%, जेके बि साइंस ग्रेजुएट आहिनि ऐं उन्हनि जेकॾहिं 50% मार्क्स आहिनि उन्हनि जी डिग्री में तू एलिजिबल आहिनि अप्लाई करण जे लाइ। पूरे सिंध मां अप्लाई करे सघनि था। ऐं इन जेका एज रिक्वायरमेंट आहे 21 खां 28 साल आहे ऐं 5 साल जनरल एज रिलेक्शन आहे, मतिलबु कि टोटल 21 खां 33 साल वारा इन में अप्लाई करे सघनि था। अप्लाई करण जे लाइ URL ॾिनल आहे www.apply.sts.net.pk, जिन ते तव्हां वञी पहिरियां पंहिंजो पोर्टल क्रिएट कंदा। जिन्हनि लास्ट टाइम टीचिंग जी जॉब में अप्लाई कयो उन्हनि जो पोर्टल क्रिएट थियल हूंदो, उन्हनि जी डेटा पूरी सेव हूंदी, उन्हनि खे जस्ट अप्लाई करिणो आहे। ऐं जिन्हनि कैंडिडेट्स जो पोर्टल नाहे ठहियल ऐं रिसेंटली ग्रेजुएट थिया आहिनि, हू सभिनी खां पहिरियां STS ते पंहिंजो पोर्टल ठाहींदा। उन खां अलावा हिन में जेको आहे 1500 जो चालान आहे, जेको तव्हां कंहिं बि ABL अलाइड बैंक लिमिटेड जी बैंक में पे करे सघो था। उन सां गॾोगॾु तव्हां माय ABL जेका उनजी एप्लीकेशन आहे उन में अप्लाई करे सघो था ऐं लिंक वन जे थ्रू बि तव्हां पे करे सघो था। ऐं लास्ट डेट जेका आहे हिनजी उहा 20 मई 2025 आहे। 20 मई 2025 ताईं तव्हां इन में अप्लाई करे सघो था। इन जो अप्लाई करण जो प्रोसेस जेको आहे फ़िलहाल ही पोर्टल ते अपलोड न आहिनि थियूं। जीअं ई ही पोर्टल ते अपलोड थींदियूं त असां हिन में तव्हांखे अप्लाई करण जो प्रोसेस ॿुधाए छॾींदासीं। मज़ीद ऐं इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।